बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डूंगर तूं ॾाढो ॾाढा ॾाढायूं करी, मूं तन अंदरि ईअं वहीं जीअं वण वढे वाढो, मूं तन अंदरि ईअं वहीं जीअं वण वढे वाढो, ए कर्म जो काढो न त पत्थर पंधु केरु करे। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद अनीना फ़िदा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रक्से रूह सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश ख़िदमत आहे। असांजे प्रोग्राम में पोएं जेके बि 2-3 हफ़्ता गुज़रिया आहिनि, सुठा बहितरीनु फ़नकार आया आहिनि ऐं एंटरटेन करण जी तव्हांखे कोशिशि कई आहे। तव्हांजा कमेंट्स बि असांखे मिलंदा आहिनि, तव्हांजा राय बि असांखे मिलंदी आहे, सुठी ॻाल्हि लॻंदी आहे। तव्हां कॾहिं कॾहिं फरमाइशूं कंदा आहियो त फलाणे फ़नकार खे सॾु कयूं, कॾहिं कॾहिं के फ़नकार बिज़ी हूंदा आहिनि, न अची सघंदा आहिनि, के वरी वॾा नाला आहिनि जेके ईअं चऊं त उन्हनि वटि टाइम घटि हूंदो आहे। पर कोशिशि असांजी इहा हूंदी आहे त जेके ख़ानकाहुनि ते फ़क़ीर वेहनि, जेके नंढी लेवल ते हुजनि या जंहिंखे स्क्रीन नथी मिले पर सुरनि में तमामु पुख़्ता ऐं पका ऐं बहितरीनु हुजनि, असां उन्हनि खे सॾु करायूं। तव्हांजे साम्हूं नयो टैलेंट बि अचे, तव्हांखे पुराणा उस्ताद जेके विसरी विया आहिनि उहे बि तव्हांजे साम्हूं अचे, सीनियर फ़नकार आणियूं। सो असां वटि बि कॾहिं जूनियर ईंदा आहिनि, कॾहिं सीनियर ईंदा आहिनि। अॼु बि अहिड़ो हिकिड़ो बहितरीनु फ़नकार आहे, सीनियर फ़नकार आहे, ॾाढो ख़ूबसूरत ॻाईंदो आहे, सुरीलो ॻाईंदो आहे, ॼामशोरे सां संदन तालुक़ु आहे। त साईं असां मिलूं था ऐं तव्हांजी साईं सां मुलाक़ात करायूं था। कचहरी बि कंदासीं। मंसूर अली अब्बासी, अस्सलाम वालेकुम। तव्हांजी वॾा वड़ असां वटि तव्हां कई आहियो ऐं तव्हांजी वॾी महिरबानी साईं गुलज़ार साहिब जूं, जिन असांखे यादि कयो। धरती टीवी वारनि जो मां थोराइतो आहियां। अलाह साईं ख़ुशि रखे मूंखे। तमामु घटि ईअं थींदो आहे जो टाइम फ़नकारनि खे घटि हूंदो आहे। असांजो वरी प्रोग्राम जी रिकॉर्डिंग अहिड़नि ॾींहंनि ते थींदी आहे जेको अक्सर फ़नकार जेके आहिनि बिज़ी हूंदा आहिनि। असल में छा आहे त असांजा फ़नकार हज़रात जेके आहिनि वीचारा मिसकीन माण्हू, रोज़ी रोटीअ जे पुठियां कॾहिं किथे कॾहिं किथे, पोइ उन जे ई करे सम्झो त टाइमिंग जो थोरो मसइलो थींदो आहे त कॾहिं माण्हू नथो पहुची सघे ऐं कॾहिं वरी हाल खणी अचे थो पहुचे। बसि इहो आहे की फ़नकार बिज़ी हुजनि त सुठो। हाणे रोज़ी रोटी पंहिंजी जॻह ते, पर फ़न आहे न, बिल्कुलु फ़न खे ॿुधण जे लाइ था माण्हू सॾु कनि उन्हनि खे, या उन्हनि जो टाइम उन ते थो लॻे, त इहा ॾाढी ज़बरदस्त पॉज़िटिव ॻाल्हि आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। अलाह साईं रोज़ीअ में बरकत अता फरमाए। हा, अलाह साईं उन्हनि खे रोज़ी में पंहिंजी बरकत ॾिए। तव्हां पंहिंजा हाल वाल ॾियो, ख़ुशि ख़ैरियत सां। शुक्र काएं बजे घरां निकितव, काएं बजे हिते पहुतव? मां तक़रीबन सम्झो घरां 2 बजे निकितो आहियां। अच्छा। हा, पोइ वरी रस्ते में गाॾियूं हे हो ज़ाहिर आहे। हा, त हिते अची पहुता आहियूं। पर हाणे जामशोरो ऐं कराची तक़रीबन सम्झो गॾियल पियो। ठीकु आहे, पर पंहिंजी कन्विंस न आहे त पोइ वरी थोरी ॾुखियाई आहे। हा, पोइ भला पंहिंजी कन्विंस छो नथा वठो? दुआ कयो तव्हां ऐं वठी ॾियो। हे धरती थी हेॾो सारो इदारो आहे, वठी ॾियो। हाणे ॿार माण्हू एतिरा असांजा बिज़ी आहिनि, फ़नकार टाइम जॾहिं नथा ॾियनि, बिज़ी आहिनि त एतिरो कमाइनि बि था। ॾिसो कमाइनि था, एतिरो कमाइनि था जेको वॾी मुश्किल सां माना गुज़ारो थिए थो। ऐं हाणे त ॾिसो त कोरोना हू त जेको 2-3 माना सम्झो त थी वियो आहे अहिड़ो टाइम जो तक़रीबन असांजा जेके वीचारा फ़नकार आहिनि उहे सम्झो त कर्ज़ खणी पिया हलिया आहिनि हिन टाइम में। इहा ॻाल्हि सही था कयो। ॿिए हर इदारे में सभिनी खे मां त सम्झां थो सभई सुखिया रहिया आहिनि, पर असांजा फ़नकार जेके आहिनि तमामु घणी उन्हनि ते मुश्किलात आई आहे। साईं फ़नकारनि खे अलावा सभिनी सफ़र कयो आहे, छो जो हे वर्ल्ड वाइड हिकिड़ो अलाह साईं रहम करे सभिनी ते। पर हिननि जो त कोई बि ॿियो ज़रियो न आहे न। वीचारा त मज़ूरी रोटी माना सम्झो लंगोटी इहो ई आहे सभु कुझु। बसि पर अलाह साईं ख़ैरु कंदो। सभिनि ते मुसीबत आहे हिकिड़ी। चवंदा आहिनि न त दुनिया मां हिकिड़ो वॾो राकास हुयो जेको गुज़री वियो। अलाह साईं हाणे रहम कंदो। पोइ असां भला म्यूज़िक ते अचूं, वरी पोइ वरी कचहरीअ जो सिलसिलो जोड़ियूं। पहिरियां बिस्मिल्लाह करे छा था पहिरियां ॿुधायो? पहिरियां सम्झो त हिकिड़ी ईअं इल्तिजा आहे नात सम्झो। या मोहम्मद मुस्तफ़ा मुस्तफ़ा दीदार जूं खोलिज दरियूं, भर झला तोखे ॾिसी आजूं थियनि भरियूं। सुरमो पातुम तूर सेना जो बि अखरनि में मगर, ख़ाक पातुम तुंहिंजे दर जी तॾहिं सजण अखिड़ियूं ठरियूं। या मोहम्मद मुस्तफ़ा, या मोहम्मद मुस्तफ़ा
जा दफ़े जंहिंते थे अल्लाह से सब थियन खोटियूं खरियूं या मोहम्मद मुस्तफ़ा दीदार जूं खोलिज दरियूं हो तमन्ना आहे मुद्दत खां इहा साहिल जे सीने तमन्ना आहे मुद्दत खां इहा साहिल जे सीने में घुरायो या मोहम्मद मुस्तफ़ा मदनी मदीने में तमन्ना आहे मुद्दत खां इहा साहिल जे सीने घुरायो या मोहम्मद मुस्तफ़ा मदनी मदीने में तमन्ना आहे मुद्दत खां इहा साहिल जे सीने में गुनाहन जो वहे दरिया उकार जे पार तूं आका गुनाहन जो वहे दरिया उकार जे पार तूं आका चढ़ल आया ताईं उम्मीद जे सफ़ीने में तमन्ना आहे मुद्दत खां इहा साहिल जे सीने में घुरायो या मोहम्मद मुस्तफ़ा मदनी मदीने में तमन्ना आहे मुद्दत खां इहा साहिल जे सीने में पुछो अहले चमन खामूं ओ पुछो अहले चमन खामूं इहा मिलां दी किथां खुशबू पुछो अहले चमन खामूं इहा मिलां दी किथां खुशबू चया गुलज़ार जे गुलरंग चया गुलज़ार जे गुलरंग मोहम्मद जे पसीने मां तमन्ना आहे मुद्दत खां इहा साहिल जे सीने में घुरायो या मोहम्मद मुस्तफ़ा
मदीने जा शाह मदीने मदीने जा शाह सुन मुझा सजड़ा कारण लगे अल्लाह सिखो रस जिसी रमी मदीने जा धनी ओ मदीने मदीने जा धनी सुन मुझा सजड़ा 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 ओ मदीने जा धनी सुन मुझा सजड़ा तुझी आहे तणी बी कंधी सारिया कान का दफन थे जिस्म मुझो भल वतन जी खाक में लेके दफन थे जिस्म मुझो भल वतन जी खाक में लेके उडामी रूह मुझो शल उडामे रूह मुझो शल बने सा दिल मदीने में तमन्ना आहे मुद्दत खां बिहासा दिल जे सीने में घुरायो या मोहम्मद मुस्तफा मदनी मदीने में तमन्ना आहे मुद्दत खां बिहासा दिल जे सीने में तमन्ना आहे मुद्दत खां बिहासा दिल जे सीने ओ वाह तमामु बहितरीनु जॾां जॾां नज़र कर तॾां सॼण साम्हूं हूं माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत आई ऐं असां त गुम थी वियासीं थोरी अलाह देरि जे ख़ुशि लाइ। कंदो तव्हांखे, ॾाढी आबाद ख़ूबसूरत कंदो। तरीक़े सां ॾाढो मिठाज ॾाढो केतिरो अरसो थियो आहे तव्हांखे हिन फील्ड में? ॻाईंदे त मूंखे दी तक़रीबन सम्झो त को 20 साल खनि थी विया आहिनि 20 साल जी इहो सुर ईंदे ईंदे ईंदो आहे माशाल्लाह सां तमामु ख़ूबसूरत बसि छा ॿुधायूं त करे को मालिक करम नवाज़ी ऐं कुझु ॾेई छॾियो कुझु कोई सुर जी का ईअं ज़री न आहे त थी पए त वाह थी वञे गंज थी वञे सुभान अल्लाह इन ॻाल्हि ते नंढी हिकिड़ी ब्रेक वठूं ऐं नंढड़ी साई खां पोइ तव्हांजे साम्हूं पेश थियूं था रक्से रूआ ॾिना फ़िदा सां गॾु जी वेलकम बैक नाज़रीन असां ब्रेक खां पोइ वापसि आया हूं ऐं असां कचहरी कयूं पिया वेठा असां कलाम बि ॿुधूं पिया अदा खां असां कलेक्शन बि कयूं पिया तव्हांखे अलाह साईं करे त कलेक्शन वणे तव्हांजी कलेक्शन जी जॾहिं बि का कोई प्रोग्राम थिए थो किथे बि कोई महफ़िल थिए थी त कलेक्शन छा रखंदा आहियो? बाबा साईं असल ॻाल्हि इहा आहे त असांखे कोई एतिरो इल्मु अकुलु कोन्हे को मालिक जी बसि सम्झो करम नवाज़ी आहे ऐं उनखे इल्तिजा आहे उहो ई हलाए थो पियो पोइ कुझु कोशिशि कबी आहे ख़्याल खे दौड़ाइबो आहे छा कजे महफ़िल जी मुनासिबत सां पोइ उहो सिस्टम माना हलाए ईअं तव्हां ईअं के हूंदा आहिनि के फ़नकार असां वटि ईंदा आहिनि चवंदा आहियूं त हीअ फरमाइश चवंदा आहिनि बाबा हिन जी तयारी न आहे त मूंखे इहा सम्झ तव्हां अगरि तव्हां कंहिं महफ़िल में था वञो त तव्हां वटि फरमाइशूं बि ईंदियूं
ऐं केरु किथां कुझु बि चई सघे थो त पोइ उन ॻाल्हि खे तव्हां पहिरियों ई ठाहे वेंदा हो या उते वञी करे महफ़िल खे ॾिसी करे न पोइ हीअं त तव्हां कोशिशि पंहिंजो कबी आहे त अॻिला जेके घुराइनि था त उन्हनि जो ख़्यालु पूरो कजे पोइ हाणे तयारी आहे या न आहे उहा त उन्हनि खे बि ख़बर आहे त भला असांखे जेको हाणे मिसाल जी ॻाल्हि असांखे त ईअं बि थिए थो सीन अथव उते वञिजे थो महफ़िल में त उते पेपर कढी ॾियनि था त साईं हीउ कलाम जेको आहे सो ॿुधायो हाणे हुन जी तयारी त अॻिले खे ई ख़बर आहे त असांजी आहे ई कोन जॾहिं त उहे ॾियनि पाण था हथ सां त उहो उन टाइम पोइ हाणे परफॉर्म कबो पोइ हाणे जेको हाल आहे माण्हू कोशिशि पंहिंजी फुल कंदो पोइ मालिक उन ते कंदो नज़रसानी त मतिलबु हिकिड़ी ॿी ॻाल्हि अगरि मुंहिंजे ज़हन में अचे थी त जेके हिकिड़ो दफ़ो तव्हां सिखी वियो पोइ कंहिं बि सॉन्ग ते कलाम ते राग ते काफ़ीअ ते गिरफ़्त थी वेंदी आहे या उनखे वरी पोइ हिकिड़ो दफ़ो दोहिराइणो पवंदो आहे पोइ गिरफ़्त छो जो तव्हांखे ऑलरेडी ॿुधल त हूंदो आहे। ॾिसो राग हिकिड़ी अहिड़ी शइ आहे राग ते कंट्रोल मां त नथो सम्झां छो त राग हिकिड़ो इल्मु आहे बाबा साईं ऐं इल्मु आहे उहो हिकिड़ो आहे इस्म आज़म जेको मालिक जी ज़ात अलाह साईं जो नालो आहे पर ॿियो आहे मिस्म रेज़म जेको हीउ आहे म्यूज़िक असांजो हीउ एतिरो ई पावरफुल आहे जेकॾहिं हीउ सही नमूने सां थींदो त पथर खे पाणी करे सघे थो पियो सही नमूने सां जेकॾहिं थींदो पंहिंजी सचाईअ सां हुजे त पथर खे पाणी करे सघे थो ऐं इहो थियो आहे साईं मखदूम तालबुन सरकार जो किताबु आहे काफ़ी नाले सां त उन में माना इलाज आहिनि रागनि सां इलाज आहिनि माण्हुनि जा एतिरी वॾी ताक़त आहे राग न न इहो त हिकिड़ो वक़्तु इल्मु आहे हिकिड़ो बहर आहे शाइरी जेका आहे सो अलॻि ॻाल्हि आहे उहो त हाणे ज़हन में अचे थी नथी अचे लफ़्ज़ वर्डिंग उहा अलॻि शइ आहे बाक़ी राग त वरी सही हा हाणे कहिड़े राग मां छा था ॿुधायो हाणे बसि तबसुम साहब जे जेको कलाम जी फरमाइश साईं गुलज़ार साहब जी बि आहे ऐं असांजी पंहिंजी बि वाह मूंखे बि ॾाढो पसंदि आहे छो जो तव्हांजी आवाज़ बि जंहिं फनकार जो हाणे जंहिं जो पहिरियां ॻायल आहे उन मंज़ूर साहब ई ॻायल आहे ऐं तमामु माशाअल्लाह सां मां चवां पई माण्हू पाण ॿुधाइनि पर तव्हां नालो ॿुधायो बाबा मंज़ूर सकीराणी असांजे सिंध जो वॾो नालो पर आवाज़ तव्हांजी माशाअल्लाह हुन सां उहो ॾाढो मिठास वारो ॻाईंदो अञा ताईं अलाह साईं हुनखे हयाती ॾे सुन अहिड़ो हाणे केरु थो थी सघे हिकिड़ो ई आहे जुनू जो जज़्बा ज्वाला कंदासीं बूटियूं मां सुबारे मशाला कंदासीं रुगो पक तबसुमा खे ॾे तूं अचण जी ते छॾे ॾे त छा छा कंदासीं हो चांडो कीअं रात में सव सिंगार करे सियाणो थी मुंहिंजे साम्हूं तूं ईंदो न करे चांडो कीअं रात में सव सिंगार करे सियाणो थी मुंहिंजे साम्हूं तूं ईंदो न करे मतां ख़बर थियां तोखे सजीदो कयां तूं बेपर्दे कॾहिं मूंसां मिलंदो न करे चांडो कीअं रात में चोटीअ में छो हयो तो गुलाब चोटीअ में छो हयो तो गुलाब छो चपन ते तो मैटो मुसागुआ तोखे कहिड़ी ख़बर ओ सफ़ा बेख़बर त तुंहिंजी सूंह में आहे केॾो वसर पाण खे सुहिणा ठाहे ठाहींदो न करे चांडो कीअं रात में सव सिंगार करे सियाणो थी मुंहिंजे साम्हूं तूं ईंदो न करे मतां ख़बर थियां तोखे सजीदो कयां
तूं बेपर्दे कॾहिं मूंसां मिलां थो न करे चांदो की रात में। तुझी विख विख सानो महशर मचे तुझी विख विख सानो महशर मचे जितां गुज़री उतां इहो शोर थे या खुदा करबला करबला किस एॾो न कर सोच कर ध्यान कर तिरछी नज़रुनि सां कंहिंखे तकीदो न कर चांदो की रात में सव सिंगार करे जानो थी मुझे सामूं तू ही तो न करे चांदो की रात में। सूह बेपर्दे बेहिसाबवा 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 सूह बेपर्दे बेहिसाबवा छात पसुंत शर्म जाबवा रुक जिया हिन पया वक्त मौसम हवा रात सुरे ही न थी वक्त चुरे ही न थो बुत अहिड़ो बि कंहिंखे बणाई तो न करे चांदो की रात में सव सिंगार करे जानो की मुझे सामूं तू ही तो न करे मतां काफ़र थियां तोखे सजीदो कयां तूं बेपर्दे कॾहिं मूंसां मिलां थो न करे चांदो की रात में। ॾाढो ज़बरदस्त ख़ूबसूरत कुर्बान माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त छो जो इहो जेकी लगावट आहे जेको इहो जेके चओ न रस ॻोल्हंदो आहे कननि में ऐं तव्हां चवंदा हुओ त ख़तमु न थिए इहो कलाम मूंखे लॻे पियो अञा वधाईंदो पर ख़तमु थी वियो अनफॉर्चुनेटली चवां थोरो वरी टाइमिंग जो थोरो हिसाब बि माना ईअं न थिए त जेको बोर करे का शइ न उहा ॻाल्हि थी कजे त माना के चवंदा आहिनि सुर ॿुधण सां कननि खे चुभंदा आहिनि के चवंदा आहिनि हा ॿुधंदा रहूं वॼंदो रहे सो अलासीं तव्हांखे इहो मिठास कन सुरीला आहिनि ऐं तव्हांजो ख़्यालु आहे तव्हांखे अलासीं मिठास ॾिनो ऐं अदा हाणे हिते वरी असां हिकिड़ो नंढी कोशिशि कंदा आहियूं त हिकिड़ो कलाम मां चवां ऐं जेके असांजा महिमान आहिनि उन्हनि खे थोरो रेस्ट जे हिसाब सां त इजाज़त तव्हांखे अगरि ॾियो था इजाज़त तव्हां तव्हांजे साम्हूं पेश कयां हिकिड़ो बिस्मिल्लाह थैंक यू सो मच तव्हांजी बि इजाज़त आहे साईं। दम सिक है जड़ा हिक को डुकर जाने जड़ा हिक को डुकर जाने सो काफर
साकू हिक दी दम दम सिक है, साकू हिक दी दम दम सिक है। से तेलो है वांगुर, मकनाती से तेलो है वांगुर। अल्लाह 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 अल्लाह। मकनाती से तेलो है वांगुर, मकनाती से तेलो है वांगुर। हो ढोलण दी छिक है, ओ ढोलण दी छिक है। अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, हिक है, साकू हिक दी दम दम सिक है। अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, हिक है, साकू हिक दी दम दम सिक है। जड़ा हिक को नू कर जाने, जड़ा हिक को नू कर जाने, ओ काफर मुशरिक है। अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, हिक है, साकू हिक दी दम दम सिक है, साकू हिक दी दम दम सिक है। रोज अजल दी दिलड़ी मेरी, रोज अजल दी दिलड़ी मेरी। अल्लाह 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 अल्लाह। रोज अजल दी दिलड़ी मेरी, रोज अजल दी दिलड़ी मेरी। राह हक दी सालिक है, राह हक दी सालिक है। हिक है, अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, हिक है, साकू हिक दी दम दम सिक है। अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, हिक है, साकू हिक दी दम दम सिक है। जड़ा हिक को नू कर जाने, जड़ा हिक को नू कर जाने, सौ काफर मुशरिक है। हिक है, अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, हिक है, साकू हिक दी दम दम सिक है। यार फरीद सुञाणन की तई, यार फरीद सुञाणन की तई। यार फरीद सुञाणन की तई, यार फरीद सुञाणन की तई। एनो सुखा हिक टिक है, एनो सुखा हिक टिक है। हिक है, अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, हिक है, साकू हिक दी दम दम सिक है, साकू हिक दी दम दम सिक है। अल्लाह 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 अल्लाह, अल्लाह 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 अल्लाह। हिक है, अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, हिक है, साकू हिक दी दम दम सिक है। हिक दी दम दम सिक है, साकू हिक दी दम दम सिक है। कीअं लॻो तव्हांखे? माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त सुठो लॻो? तमामु मिड़े नंढी कोशिशि करी। तमामु आली। तव्हां सभु माशाल्लाह वॾा फनकार आहियो, तमामु मंझल फनकार सारा आहियो। फनकार आहियो। अलाह असांजा करम आहिनि, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। इहो तव्हांजी ॻाल्हि वांगुरु थोरो सुर मिली वञे त बि इंसानु सुर मिली घणो वञे कुझु थोरो, हा। पाए वठंदो आहे सुर माशाल्लाह। मिली वञे त वाह वाह थी वञे। साईं तव्हांजो जेको फ़नी सफ़र आहे उनजो उस्ताद तव्हांजो केरु आहे? मुंहिंजो उस्ताद आहे ख़ान साहिबु, उस्ताद फ़तेह अली ख़ान साहिबु। माशाल्लाह जी जी। हिन वक़्तु उस्ताद जी तबियत थोरी
सही न आहे, दुआ कयो सभई। जी जी, अलाह साईं उन्हनि खे सिहत ॾींदो, रब साईं सभिनि खे सिहत ॾे। नंढी हिकिड़ी साईं जी तरफ़ वधूं था, नंढी साईं खां पोइ वरी मिलूं था। सो नंढी साईं खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं मंसूर अली ख़ान साहिबु असांखे वरी कुझु नयो ॿुधाईंदो। सो नंढी ब्रेक खां पोइ मिलूं था। अनीना फिदा सां गॾु रक्सेरू। जी वेलकम बैक। तव्हांखे वरी ख़ुशि आमदीद चऊं था पंहिंजे प्रोग्राम रक्से रूह में। असां सां गॾु मंसूर अली अब्बासी साहिबु आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त ॻाए पियो। साईं असां अगरि तव्हांखे फरमाइश कयूं त असांखे सोरठ ॿुधायो, सोरठ रची वेंदो हिन महिल जो। कोशिशि कंदासीं। टाइम आहे जहिड़ो सोरठ जो? हाल आहे असांजो टाइमिंग जे हवाले सां त हाणे तव्हां चवंदो त पोइ त कमु ॾुखियो थींदो। कमु ॾुखियो थींदो। हा, बाक़ी जेको आहे सो सोरठ पेश कयूं था पिया। ज़रूरु ज़रूरु, बिस्मिल्लाह। अखड़ियूं खणा बहार ही बहार तुझी रस ओ तुझी रस रिहान सा मोहे मन मस्तान कयो तुझी रस रिहाने मोहे मन मस्तान कयो तुझे जलवे जमाल सां पुर पार थो निसार आसवधी वही आओ अंदर में आसवधी वही दिल पर देर न लाई ओ सोना आसाई 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 सोना आसाई आसाई तुझी
साईं ओ सोहणा आसाईं 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 सोहणा आसाईं आसाईं आओ अंदर में आस वधी वई दिल बर तेर न लाई ओ सोहणा आसाईं 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 सोहणा आसाईं आसाईं रागे मझारंद रागे मझारंद लधम अब्दुल लतीफ चवे काजा बगी तंद ओजण थिम अगजो चोरी चोरी दिल जे अंदर मोहब्बत वारे मन जे मंदर चोरी चोरी दिल जे अंदर मोहब्बत वारे मन जे मंदर घूरन सां थो गाई हाँ घूरन सां थो गाई ओ सोहणा आसाईं 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 सोहणा आसाईं आसाईं तू सुनो सी दारू पे सुनो प्यारा फिरी तुझो प्यार पे सुनो तू सुनो सी दारू पे सुनो प्यारा फिरी तुझो प्यार पे सुनो सदाई ओ सुहणी सदाई ओ सुहणा आसाईं 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 सुहणा आसाईं आसाईं तुझे नीह निसार कयो तुझे नीह निसार कयो निसार कयो तुझे नीह
इज़हार कयो आलम में इज़हार कयो मेल मोहब्बत सां मिलाई ओ मेल मोहब्बत सां मिलाई ओ सुहिणा आसाईं 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 सुहिणा आसाईं आसाईं आओ अंदर में आस वधी वई आओ अंदर में आस वधी वई दिल पर देर न लाई ओ सुहिणा आसाईं 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 सुहिणा आसाईं आसाईं ओ ला ओ म्या ओ ला तव्हांजी सदा में मंज़ूर अली ख़ान जी बि थोरी झलक नज़र आई ॾाढो ज़बरदस्त साईं जी जॾहिं बि सोरठ ॻाईंदो त उहो जेको जेको मथे पिया सुर वञो सो उहो गवालियार जे घराणे जो हिकिड़ो ख़ासि आहे त ॾाढो ख़ूबसूरत माशाल्लाह उस्तादनि जी बि झलक तव्हां में नज़र आई ॾाढो ख़ूबसूरत रचाव वारो राग ऐं ॾिसो केॾा ख़ूबसूरत राग आहिनि लेकिन अॼुकल्ह बसि थोरो छा चवनि था अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो राग ॿुधो घटि थो वञे राग भली ॿुधो घटि वञे पर उनजी जेकी तासीर आहे न उहो माण्हूअ खे मोहे थी छॾे असां ॾिसो न असां बि अवॉइड था कयूं न ॻाइण खां अवॉइड नथा कयूं असां जेको ॾिसो रोज़ी रोटीअ जो सुवालु आहे जेको हले पियो थो उनखे हलाइजे थो न उहो त तव्हां सही था ॻाल्हि कयो तव्हां माना मूंखे त ईअं थो सम्झ में अचे त फस्ट टाइम शायदि मां जॾहिं खां माना शुरू कयो आहे त की मूंखे राग जी फरमाइश कोन थी कॾहिं खां त पहाड़ी ॿुधाए कल्याण ॿुधाए भोपाली ॿुधाए मालकोंस ॿुधाए भैरो ॿुधाए हरी भेर ॿुधाए कोई बि थियणु खपिजे न भला सभिनी खे त सवालु उहो माण्हू तॾहिं कंदो जॾहिं अॻियां नॉलेज वारो हूंदो वाह अॻिले खे ख़बर हूंदी त उहो सुवालु कंदो न हाणे तव्हां मिसाल हिकिड़े मौलाना साहब खे विहारे छॾियो मुंहिंजे अॻियां उहो वेही म्यूज़िक जो प्रोग्राम करे जी त मौलाना साहब मूंखां छा फरमाइश कंदो सही न कंदो चवंदो जेको वणे भाउ ॿुधाए हा हल छॾ हिन में ऐं हूअं बि वरी इन शइ खां बि थोरो थिए थो पियो त फरमाइशूं कजनि मथां थी सघे थो आंदे स्क्रीन कुझु नबे ज़हन में अचे खणी सही छो त सभु शइ ते त माण्हू मशीन त न आहे जो अची पर मंसूर अली साहब हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा बि आहे त असां जेसिताईं पाण न ॿुधाईंदासीं त हे कहिड़ी रागणी आहे इन जो कहिड़ो तासीर आहे कहिड़ो असरु आहे जीअं दिलि सां तव्हां ॻायो ऐं असांखे सम्झायो जेके बि हिते वेठा आहिनि असांजे ऑफिस स्क्रीन उहे बि झूमनि पिया तव्हां ॾिठो त इहा शइ असांखे ॿुधाइणी आहे न माण्हुनि खे कहिड़ी ख़बर राग जी हर कंहिंखे ख़बर न आहे पाट जी पर उहो बि लिसनर्स आहिनि जेके ख़बर नथी पए पर तासीर तॾहिं ॾींदा जॾहिं तव्हां उन्हनि खे ॿुधाईंदो त हे फलाणो राग आहे मां हे राग ॿुधो तव्हांखे कीअं थो लॻे इहो असांजो बि कमु आहे त असां उनखे प्रिवेल कयूं असांजो कमु आहे असांजे चैनलनि जो कमु आहे हा सभिनी जो कमु आहे सभिनी जो कमु ठीकु आहे जेकॾहिं जेको माहौल हली रहियो आहे उनखे हलाइनि था चैनल मां ईअं चवंदुमि सही त चैनल वारा कंपनियुनि वारा इहे असां ते सभिनी ते डिपेंड थो करे सही सही त जेकॾहिं उहे उनखे हलाइनि था प्रोमोट कनि था ऐं रागनि खे प्रोमोट कनि त शायदि पोइ इहो कमु वधी पए पोइ हर माण्हूअ जे ज़हन में अची वञे त हाणे सोरठ ही आहे ऐं खंभात ही आहे पंहिंजो मांझ ही आहे त उहो पोइ माण्हुनि ताईं विरासत थी न इहा असांजो हाणे कमु आहे ॾिसो असां जेके बि पोयां गुज़री चुका उस्ताद जेके न ॿुधाईंदा पर हाणे जेके तव्हां नई टीह जा आहियो या असां अचूं पिया त असां उन्हनि माण्हुनि खे अवेयरनेस ॾींदासीं असांजे सिंध जो राग आहे न सोरठ उहो असांखां सवा केरु ॻाए बि नथो सघे उनखे निभाए बि नथो सघे सो इहा ॻाल्हि सो माशाल्लाह तव्हां ज़बरदस्त तव्हां टाइम ॾिनो ज़बरदस्त प्रोग्राम ठही वियो प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी ते अचे पोइ त ख़बर न पई असांखे तव्हांखे प्रोग्राम में अची करे कीअं लॻो माशाल्लाह मूंखे हूअं त मां गुलज़ार साहब जे मुंहिंजे ख्याल में फस्ट प्रोग्राम में शामिलु थियो आहियां जी ऐं गुलज़ार साहब इलाही महबूब माण्हू आहिनि महबूब शख़्सियत आहिनि माशाल्लाह तमामु प्यार सां ॻाल्हाइण वारा ऐं उनखां अलावा जेको मां चवंदुमि प्रोग्राम जे हवाले सां तव्हांजो ख़ासि करे त तव्हां माशाल्लाह अॻियां पाण सुरीला आहियो ऐं समझदार बि आहियो अलाह साईं तव्हांखे ॾात ॾिनी आहे ऐं ज़हनी हवाले सां बि त हूअं बि गलो बि माशाल्लाह तव्हां जेको हींअर काफ़ी पेश कई त तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां त मूंखे तमामु घणो मज़ो आयो ऐं असांजा जेके दोस्त वेठा आहिनि हुबदार अली साईं भाउ इनायत भाउ
इनायत ऐं तमामु टीम जो आउं शुक्रगुज़ार आहियां लख कुर्ब सभिनी जा अलाह साईं सभिनी खे सलामत रखे वरी हयाती ॾे थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में आयो तव्हांजा वॾा वॾा हाणे असांखे हिन प्रोग्राम मां अॼु जे प्रोग्राम मां इजाज़त ॾाढो ख़ूबसूरत असां राग ॿुधो कोशिशि कंदासीं आख़िरी बि तव्हांखे राग ई ॿुधायूं वरी फरमाइश कयूं फरमाइश उन्हनि सां कबी आहे जंहिंजी जंहिंजो आवाज़ु दिलि खे चुए सो हिन प्रोग्राम मां ख़ुदा हाफ़िज़ इनशाला वरी प्रोग्राम में तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं तेसि ताईं अलाह वाही ॼारे पेर ताॾे ख़ैर अदा बिस्मिल्लाह आख़िर में छा था असांखे ॿुधायो बहितरीनु अहिड़ो ई कुझु सोरठ जेकॾहिं असांजे सिंध जो राग थियो आहे त पोइ मथां राणो थियणु खपंदो आहे छो त राणो असांजो ख़ान साहिबु राणो आहे त राणो अचणु बिस्मिल्लाह इहो त असांजे लाइ वॾी ऐं हूअं बि महफ़िल जो जॾहिं इख़्तिताम कंदा आहियूं पाण साईं त राणे सां थींदो आहे आख़िरी माना असुर जो पोइ राणो ॻाइबो आहे माना असली सफ़ा मन मोहे छॾणु था चाहियो अॼु बसि चाहियूं था त बहितर जो ॿुधणारा बि भला आहिनि भलारी कमु भलो हुजे बिस्मिल्लाह ओ मियां वोला 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 ओ मियां अल्लाह ओ मियां ओ मियां हाँ ला अल्लाह ओ मियां कज़ा आने कोट में ओ लिखे कयसलो आम बंदियाणी बंद में वो म्या ओ मुझा मारू रहा पो ए फुतनी खे होए वतन जिन विसारियो ओ मियां अंगुल खलू हो अगु अला कलम खां का देवना अंगुल खलू हो अगु अला कलम खां का देवना ओ कलम खां का देवना भलो साईं कलम खां का देवना अंगुल खलू हो अगु अला कलम खां का देवना अंगुल खलू हो अगु अला कलम खां का देवना अगियां मोहम्मद मुस्तफ़ा ओ पोया सारो जगुअला अगियां मोहम्मद मुस्तफ़ा ओ पोया सारो जगुअला अंगुल खलू हो अगुअला कलम खां का देवना कलम खां का देवना भलो साईं कलम खां का देवना अंगुल खलू हो अगु अला कलम खां का देवना अंगुल खलू हो
चल है राणा राणा हो राणा राणा हो हसन मीर हुसैन ले हो रोए हरे को रतुवला हसन मीर हुसैन ले हो रोए हरे को रतुवला अंगुल खलू हो अगुवला कलम खां का देवना हो कलम खां का देवना हो कलम खां का देवना अंगुल खलू हो अगुवला कलम खां का देवना अंगुल खलू हो अगुवला कलम खां का देवना राणा राणा हो राणा राणा हो कोने का दिल को बियो वो कोने का दिल को बियो उन्हीं जो ये भाग कुल्लेन यस्बिना इला मा कतबला इयु माजरत माग सबोई सभाग सबोई सबोई सभाग मारियम मुसावी थियो राणे बिना राजनी वो राणा वो राणा वो ओ मुझा राणा राणा हो म्या अल्लाह अदियूं शाह लतीफ़ चे है भिट जो घोट लतीफ़ चे ओ राणा अदियूं शाह लतीफ़ चे भिट जो घोट लतीफ़ चे ओ मालिक तो ते नंगुअला ओ मालिक तोते नंगुअला अंगुल खलू हो अगुअला कलम खां का देवना अंगुल खलू हो अगुअला कलम खां का देवना हो कलम खां का देवना हो
लिखियल हो